ताज़ो ई अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रम्प जे चूंडण खां पोइ अमेरिका में साइंस सां मोहबत कंदड़ माण्हुनि संदसि माहौलियाती तब्दीली मुखालिफ़ ख़्यालनि ऐं साइंसी तहक़ीक़ी शोबनि जा हुकूमती फंड घटाइण वारे इरादे ख़िलाफ़ 22 अप्रैल ते मार्च फॉर साइंस यानी साइंस ऐं माहौलियाती तब्दीलियुनि जी हिमायत में हिकु वॾी ऐं शानदार रैली कढी। उन रैलीअ में ॻणितीअ जो मुख्य सबबु अमेरिकी सदर ट्रम्प जा माहौलियाती तब्दीली मुखालिफ़ वीचार आहिनि। पंहिंजी चूंड मुहिम दौरान ऐं सदारती चूंडुनि खां पोइ ट्रम्प साइंसदाननि जे माहौलियाती तब्दीली मुतलिक़ वीचारनि खे बेबुनियाद ऐं माहौलियाती तब्दीली या क्लाइमेट चेंज जे इस्तिलाहनि खे सिर्फ़ु प्रोपेगेंडा सॾियो आहे, पर हक़ीक़त में ईअं नाहे। अॼु जी दुनिया में जेकॾहिं एटम बम इंसाननि लाइ ख़तरनाक आहिनि त माहौलियाती तब्दीली उन खां 1000 भेरा वधीक ख़तरनाक आहे। 20वीं सदी सनअती ऐं साइंसी इनकलाब जी सदी आहे। 20वीं सदीअ में इंसान ज़ात कुदरती वसीलनि मां तवानाई जी पैदावार ऐं उन ते हलंदड़ मशीनूं ईजाद कयूं। उन सां हिकु तरफ़ इंसान जी तरक़ीअ में वाधि आई त ॿिए पासे उन सां माहौलियाती आलूदगी पिणु वधी रही आहे। अचो त ॾिसूं माहौलियाती आलूदगी आहे छा। सिज खां ईंदड़ रोशनी सिधो धरतीअ जे मथाछिरे सां टकराइजे थी। धरती उन जे रोशनी जो घणो हिसो जज़ब करे थी, जंहिं सबबु धरतीअ जो वायुमंडल गरम थी पवे थो। कुझु रोशनी ज़मीन सां टकराए वापसि वेंदी आहे ऐं फिज़ा में मौजूदु कार्बन डाइऑक्साइड वापसि वेंदड़ तवानाई खे ॿीहर वापसि धरतीअ ॾे मोटाए थी, जंहिं सबबु धरती वधीक गरम थियो पवे। उन फितरी अमल खे ग्रीन हाउस इफेक्ट चइबो आहे। जेकॾहिं उहो फितरी अमल न हुजे हा त हीअ धरती सिर्फ़ु बर्फ़ जो गोलो हुजे हा, जंहिं ते इंसानी ज़िंदगी मुमकिन न हुजे हा। जेकॾहिं फिज़ा में फितरी तरह मौजूदु कार्बन डाइऑक्साइड जो मिक़दार वधी वियो त उन सां धरतीअ मां इंसाननि जो ख़ात्मो थी वेंदो। सॼी दुनिया में मौजूदु वॾा कारखाना ऐं मशीनूं हर साल 30 अरब टन कार्बन डाइऑक्साइड फिज़ा में ख़ारिज कनि थियूं, जंहिं सबबु कुदरती तौरु फिज़ा में मौजूदु कार्बन डाइऑक्साइड जो मिक़दार हर रोज़ वधंदो रहे थो ऐं धरती अॻे खां वधीक गरम थींदी वञे पई। 2000 खां वठी 2017 ताईं 16 सालनि धरतीअ जी तारीख़ जा सभ खां वधीक गरम साल रहिया आहिनि। जेकॾहिं असां माहौलियाती तब्दीलीअ खे न रोकियो त घणी गर्मीअ सबबु समुंड में मौजूदु बर्फ़ तेज़ीअ सां ॻरण लॻंदी। माहौलियात जे हवाले सां जग मशहूर साइंसदान टेल डे ग्रास टाइस ऐं मिचीव काको मुताबिक़ 50 खां 70 सालनि ताईं बर्फ़ ॻरण सबबु सामूंडी सतह में 10 फुट वाधारो ईंदो, जेका हिकु ख़तरनाक ॻाल्हि आहे। जेकॾहिं एशिया में ॾिसिजे त बर्फ़ जी तेज़ीअ सां ॻरण सबबु माहिरनि जो ख़्यालु आहे मालदीव सॼो मुल्क समुंड जे अंदरि गरक थी वेंदो ऐं उन सां गॾु हिंदुस्तान जा कुझु इलाइक़ा ऐं सिंध जा कराचीअ खां ठटे ताईं जा केतिरा ई इलाइक़ा समुंड जे अंदरि हलिया वेंदा। वधंदड़ माहौलियाती तब्दीलियुनि सबबु न सिर्फ़ु आबाद मुल्कनि ऐं शहरनि खे समुंड खां ख़तरो आहे, पर इंसान ख़ुश्क साली, वधीक बरसातूं पवण, ॿोॾि, सामूंडी तूफ़ाननि सबबु इंतिहाई ॾुखियाईनि जो शिकार थी वेंदा। उहो ई सबबु आहे जो गुज़िरियल साल 22 अप्रैल 2016 ते फ्रांस जे गादीअ वारे शहर पेरिस में अमेरिका समेत 170 मुल्कनि हिकु मुआहिदे ते सयूं कयूं त तेल, कोयले ऐं गैस बजाए महफ़ूज़ तवानाई जा ज़रिया जहिड़ोकि पन बिजली ऐं सिज जी तवानाई खे इस्तेमालु कयो वेंदो। उन मुआहिदे खे पेरिस माहौलियाती मुआहिदो सॾियो वञे थो। अमेरिकी सदर ट्रम्प ऐलान कयो त जल्द पेरिस माहौलियाती मुआहिदे मां अमेरिका ॿाहिरि निकिरी ईंदो, छो त उन सां अमेरिका आलमी मार्केट में कमज़ोर थी रहियो आहे। जेकॾहिं पेरिस माहौलियाती मुआहिदे मां अमेरिका सरकार निकिरी वञे त उन मुआहिदे जी पोइवारी केर बि न कंदो ऐं माहौलियाती गदिलाइण में तेज़ी ईंदी। उहो ई सबबु आहे त 22 अप्रैल 2016 ते पेरिस मुआहिदे जो 1 साल पूरो थियण बैदि साइंसदाननि ऐं आम शहरियुनि पारां अमेरिका में एहतजाज कयो वियो त उन मुआहिदे ते अमल कयो वञे, छो त माहौलियाती तब्दीलियुनि ते अख बूट सबबु कुझु 100 वरियनि में धरती शायदि ई इंसाननि लाइ रहण जोगी न रहे।